जुनेजा साहब, अल्लाह ताला जी महिरबानियुनि ऐं सूफ़ियुनि जी दुआनि सां सिंध अमर सदाईं साई रही आहे, पर गुज़िरियल कुझु अरसे खां हिकु त वॾो फुड़ो न वठो आहे ऐं ॿियो त सिंधु खे सुकाइण लाइ डेमुनि जूं साज़िशूं थियूं। अव्हां जो इन बारे में छा ख़्यालु आहे? जी हाँ गज़ल, सिंध अमर जी इहा हालत ॾिसी सच पुछो त दिलि रत थी रोए। बहरहाल अलाह में उम्मीद आहे त हू मालिक रहमत जूं कड़ियूं ज़रूरु वसाईंदो। जीअं मुर्शिद लतीफ़ चयो आहे त साईं सदाईं करी मथे सिंध सुकार, दोस्त मिठा दिलदार आलम सभु आबाद करे। वाह जुनेजा साहब वाह। इंशा अल्लाह सिंध जा पट पुसंदा, गाह फुटंदा ऐं मारू माण्हू ख़ुशि थींदा। अव्हां बि दुआ करियो। हा गज़ल, सिंधीअ में चवणी आहे त अञा सिंध गिदड़नि कान खाधी आहे, सिंधी जागनि पिया। गज़ल साहिबा, जीअं त असां फ़नकार माण्हू आहियूं, इन लाइ मूं सुरनि में सदा हणी रब खां पाणीअ जो ख़ैरु घुरियो आहे, जेका न रुगो फ़क़ति मुंहिंजी दुआ आहे पर मुंहिंजे सम्झण में तव्हां ऐं असां सभिनी सिंधी वासियुनि जी दुआ आहे। त पोइ जुनेजा साहब बिस्मिल्लाह करियो। मां ऐं ही सभु सिंधी अव्हां सां गॾु दुआ में शामिल आहियूं। जो खाली थी वियो अहिड़ो कॾहिं न थियो आहे लका। ए मालिक साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए। ए मालिक साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए। पाणी पाणी सिंध करे पई माण्हू मरी गुञ विया। ए मालिक साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए। ए मालिक साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए। साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए। ए मालिक साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए। पाणी पाणी सिंध करे पई माण्हू मरी गुञ विया। ए मालिक साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए। ए मालिक साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए।
पई माण्हू मरी उन विया ए मालिक साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए ए मालिक साईं रहमत वारो हाणे त मींहुं वसाए दिलशाद